3 हिजरी जो वाक़ियो आहे। 3 हिजरी में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु के 8 या 12 मुहाजिरीन जो काफ़िलो जथो वो ॾेई करे ऐं मदीने पाक मां रवानो कयो ताइफ़ जे तरफ़। ॻाल्हि तवज्जो सां ॿुधिजो। हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु के उन काफ़िले जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर बणायो ऐं हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में हिकिड़ो ख़त ॾिनई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो ख़त हाल ई न खोलजो, इहो ख़त बंदि करे ईअं खयूं वञो। हे 8 या 12 मुहाजिरीन हुया, इन्हनि खे साण वतियूं वञो। 2 ॾींहं पूरा मुसलसल सफ़र कयो। 2 ॾींहंनि खां बाद में वेही करे ऐं पंहिंजे साथियुनि खे गॾु करे इहो ख़त पढ़ी ॿुधाइजाए। ॻाल्हि सम्झ में आई? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला बिन जहश के इहा हिदायत कई, हीउ ख़त बि खयूं वञ, हे 12 माण्हू इहे बि वतियूं वञ ऐं वञो ताइफ़ जे तरफ़। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो उन्हनि खे सम्झायो, हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो ख़त बंदि कयूं ऐं उन्हनि सहाबा इकराम खे वठी करे ऐं पूरा 2 ॾींहं सफ़र करे पोइ हिकिड़ी जाइ ते तरसिया। उते ख़त जो खोलियऊं, उन ख़त में छा लिखियलु हुयो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मुखातब करे ऐं नबी साईं उन में लिखियो हो त तव्हां ताइफ़ ॾे अञा अॻिते वञो, हिकिड़ी जॻह आहे मक़ाम नख़ला, उन मक़ाम नख़ला ते तव्हां तरसो, घात हणी वेहो ऐं ताइफ़ ॾऊं हिकिड़ो कुरैश जो काफ़िलो अचे थो, जेको सामान खयूं अचे थो, तव्हां घात हणी वेहो। उहो जीअं काफ़िलो अचे उन काफ़िले ते तव्हां चढ़ाई करे ऐं उन जो सॼो सामान उन्हनि खां खसे ऐं तव्हां हेॾे खणी अचो त इस्लाम खे ताक़त थिए। ॻाल्हि सम्झ में आई? पोइ हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो ख़त जो खोलियो। उन जे आख़िर में इहो लिखियलु हो त कंहिं ते बि ज़बरदस्ती न कजांइ। इतऊं जेकॾहिं कोई सहाबी वापसि थियणु चाहे, कोई बि सहाबी वापसि थियणु चाहे त उन जी मर्ज़ी आहे, मुंहिंजे तरफ़ां हुकुम न आहे, बल्कि हुकुम इहो आहे त कंहिं ते ज़बरदस्ती न आहे। पढ़ी ॿुधाइजो, जेको हले उन खे वतियूं वञिजो ऐं जेको वापसि थिए उन ते ज़ोर ज़बरदस्ती न कजो। हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो ख़त पढ़ी ॿुधायो। कोई हिकु बि अहिड़ो सहाबी न हो जेको वापसि थिए, सभिनि चयो असां हलंदासीं। सभु सहाबा हज़रत अब्दुल्ला बिन जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु अॻिते थोरो ई अॻिते हलिया त मक़ाम नख़ला ते पहुची विया। उते घात हणी वेठा। जॾहिं मुशरिकनि जो लश्कर पे आयो, काफ़िलो आयो, हिक ॿी ॻाल्हि त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे इहो दस्तूर हो त 4 महीना इज़त वारा आहिनि। उन्हनि 4 महीननि में कंहिं ते बि हमिलो करणो नाहे, मुक़ाबिलो करणो नाहे, जंग करणी नाहे,
जंगबंदी आहे। ज़ीक़ादा, ज़िलहज, मुहर्रम ऐं रजब, घणा बाबा? 4। इहे महीना इन्हनि में जंगबंदी हूंदी ही। जंग कोई कंहिं ते हमलो चढ़ाई न कंदो हो, हराम हुई। मकामे नखला ते जॾहिं सहाबा इकराम पहुता, इहा तारीख़ हुई 29 जमादु सानी। इहा कहिड़ी तारीख़ हुई? 29 जमादु सानी। काफ़िलो सुभाणे पुॼे पियो, माना एतिरो परे हो जो सुभाणे पुॼे हा। पोइ सहाबा इकराम जीअं जो काफ़िलो आयो, ॿिए ॾींहुं थियो, माना 29 खां बाद में ॿियो ॾींहुं थियो। 29 जमादु सानी खां बाद में ॿियो ॾींहुं थियो। सहाबा इकराम उन्हनि काफ़िले ते हमलो कयो ऐं उन्हनि खां माल खसे, उन्हनि खां सामान खसे। उन्हनि जा हिकु ॿ माण्हू मरी बि पिया, कुझु क़ैद करे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि खणी आया। सम्झो था ॻाल्हि खे? नबी साईं वटि खणी आया। इत्तफ़ाक़ सां थियो छा हो जो इहा तारीख़ पहिरीं रजब थी चुकी हुई। सहाबिन सम्झो त हे 29 जमादु सानी खां बाद में 30 जमादु सानी थींदी, पर उहो महीनो 30 न थियो, उहो 29 थी वियो ऐं इहा पहिरीं रजब जी तारीख़ थी वई। पोइ सहाबा इकराम जो सामान खणी आया त परेशान बि हुया। इन्हनि खे ख़बर बाद में पई त हे रजब जी पहिरीं तारीख़ थी वई आहे। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछण लॻा, छा इहो जेको असां खणी आया आहियूं, इहो माले गनीमत थियो या न थियो? असां जेका एॾी जफ़ाकशी कईसीं, इहो जिहाद में शामिल थियो या न थियो? हे त रजब जी पहिरीं तारीख़ थी वई। सहाबा भी परेशान हा, जेके उन जंग में, उन काफिले में, उन कारवाई में हलिया हा, उहे भी परेशान हा। वरी होॾों काफिर भी, मुशरिक भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तानो तशनी कनि पिया। हे ॾिसो, इन्हनि जा शागिर्द सहाबा ऐं उहे इज़त वारे महीननि में इन्हनि कतलो क़िताल कयो आहे। पोइ क़ुरान जूं ही आयतूं नाज़िल थियूं, यसअलूनक अन शहरिल हराम क़ितालिन फीह। पुछन था तोखों इज़्ज़त वारे महीने में कत्लो क़िताल जे बारे में, त कत्लो क़िताल जायज़ आहे या नाहे? हाणे तवज्जो जे हूंदी त ॻाल्हि समझ में ईंदी। कत्लो क़िताल जायज़ आहे या नाहे इज़्ज़त वारे महीने में? इहा ग़लती त थी चुकी, सहाबा इकराम खां इहा ख़ता त थी वई, जेका उन्हनि आमदन न कई, ॼाणे वाणे न कई, उन्हनि खे ख़बर न हुई। पोइ जेके मुशरिक हा उहे तानो तशनी करे ऐं सहाबा इकराम ते एतराज़ करे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पुछन पिया, भला तूं ॾिस इज़त वारे महीने में कत्लो क़िताल जायज़ आहे या नाहे? नबी साईं ते अची इहे सवालात शुरू कयूं ऐं सहाबा इकराम ते एतराज़ात शुरू कयूं। पोइ अल्लाह तबारक व तआला सहाबा इकराम जे पारों पवंदे कुरान नाज़िल फरमायो, फरमाई कुल क़ितालुन फीह कबीर, त इज़त वारे महीने में कत्लो क़िताल करण त जुर्म आहे, गुनाह है। पर अल्लाह से अगते हीअं फरमायो, व सद्दुन अन सबीलिल्लाह व कुफ्रम बिही वल मस्जिदिल हराम व इखराजु अहलिही मिन्हु अकबर इंदल्लाह। अल्लाह से फरमायो त जीअं इज़त वारे महीने में कत्लो क़िताल हलाल न है, गुनाह है। इज़त वारे महीने में कहते चढ़ाई करण जुर्म है, इज़त वारे महीने में कहते अटैक करण जुर्म है। पर उन सां गॾोगॾु अल्लाह सही उन खां वधीक जुर्म उन्हनि मुशरिकनि जे अंदर जेके हा, अल्लाह सही उहे बयान फरमाया, फरमाई व सद्दुन अन सबीलिल्लाह, जीअं इज़त वारे महीने में कत्लो क़िताल गुनाह है, इएं अल्लाह जे रस्ते को रोकण भी गुनाह है। जे सहाबा को इज़त वारे महीने में
बगैर नियत जे कत्लो क़िताल थियो इहो जुर्म है ऐं इहो इन्हनि को खता थई लेकिन वसद्दुन अन सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते को रोकण भी गुनाह है जेको रोकण तहां जे अंदर आहे वो कुफ्रुम बिही अल्लाह जो इनकार करण भी गुनाह है जेको गुनाह सहाबा जे अंदर न तहां जे अंदर आहे वल मस्जिदिल हराम ऐ मस्जिद हराम जो इनकार इहो भी जुर्म है जेको सहाबा जे अंदर न है तहां जे अंदर आहे व इखराज अहलिही ऐ मक्के पाक में मक्के वारन के ईमान वारन के हिजरत करण उन्हनि के मक्के पाक में कढण इहो भी गुनाह है जेको सहाबा में न है तहां में आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो ये तमाम गुनाह अकबर इंदल्लाह अल्लाह वट इन्हनि गुनाहनि खां वॾा गुनाह आहिनि हाणे समझ जाए एतराज सहाबा ते थियो खता सहाबा को थई पर जॾहिं इहा शिकायत मुशरिकन इमाम अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को कई तो अल्लाह से कुरान नाज़िल करे सहाबा जी गाल करे उन को वधीक खताऊं सहाबा जे दुश्मन में बयान करे बुधायो ऐ अल्लाह से फरमायो ये जेका खता सहाबा को तैया या तो माफ है पर इन को वधीक खताऊं तहां जे अंदर आहिनि जेके रब तहां के माफ न थो करे इन जे माफी जी गाल अॻिते कुरान में मौजूद है जीअं चइबो आहे न कंहिंजो छोकिरो कंहिं सां विड़ी अचे पोइ अॻियों दां खणी ईंदो आहे तुंहिंजे पुटु मारियो आहे पोइ पीउ छा कंदो आहे मुंहिंजे पुटु त मारियो आहे पर तुंहिंजे पुटनि हीअं कयो तुंहिंजे पुटु हीअं कयो तुंहिंजे पुटु हीअं कयो माना इहो हिकिड़ो पंहिंजे पुट जे पारोंदो पवे न ईअं आहे या न आहे ॻाल्हायो बाबा उन्हनि अची सहाबा ते एतिराज़ कयो त अल्लाह साईं सहाबा जे एतिराज़ जो जवाब ॾेई करे सहाबा ते एतिराज़ करण वारनि जा ऐब बयान करे गोया के अल्लाह साईं सहाबा जे पारों पियो आहे न पियो आहे ॻाल्हायो बाबा अल्लाह साईं सहाबा जे दुश्मननि मंझो ऐब कढिया फरमाई वसद्दुन अन सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते को रोकण इहो भी तो गुनाह है इहो सहाबा में ॻाल्हायो सहाबिन अल्लाह जे रस्ते को रोकियो नाहे इहो गुनाह तहां में आहे गाल समझ आई इहो गुनाह सहाबा में व कुफ्रुम बिही अल्लाह जो इनकार करण वल मस्जिदिल हराम मस्जिद हराम जो इनकार करण इहो गुनाह भी सहाबा में ॻाल्हायो छो नथा थकजी पिया हो जा थकजी पिया हो ॻाल्हायो छो नथा बाबा इहो गुनाह सहाबा में सहाबा जे दुश्मननि में ॻाल्हायो सहाबा जे दुश्मननि में आहे ऐं अल्लाह तबारक व तआला अॻिते इन्हनि जी ॻाल्हि बयान कंदे ऐं हीअं फरमायो फरमाई इन्नल लज़ीना आमनू वल्लज़ीना हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह उलाइका यरजून रहमतल्लाह वल्लाहु गफूरुर रहीम हाणे समझो ये माल तो खणी आया माल खणी आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो रखियो हाणे जे इहो गुनाह माफ़ थे त हे माले गनीमत करार ॾिजे न पर जे गुनाह माफ़ न थींदो त माले गनीमत न थींदो जे गुनाह माफ़ थे त तक़सीम थे न जे गुनाह माफ़ न थे त तक़सीम छाजो पोइ त माना इहो जायज़ न थियो न इहो माल इस्तेमाल करण तमाम तफसीरूं खोलियो उन्हनि तफसीरनि जे अंदर मौजूद आहे उलमा लिखियो आहे अकाबिरीन असलाफ लिखियो आहे उहो माल जॾहिं सहाबा नबी साईं जे आॾो खणी करे आया पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान मजीद जूं ही आयतूं बि नाज़िल थियूं पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माल मंझों खुम्स कढी करे बाकी वो माल सहाबा में तक़सीम कयो उन्हनि सहाबिन में जेके इन कार्रवाई में हा नबी साईं जो तक़सीम कयो त माना हलाल थियो न हलाल थियो त माना माले गनीमत कबूल थियो न माले गनीमत कबूल तरे थियो जॾहिं सहाबा जी इहा खता माफ़ थई न ॻाल्हायो न बाबा माफ़ थई या न थई ऐं अॻिते उन्हनि तौबा ताइब थिया रुजू कयूं अल्लाह साईं खां अल्लाह साईं वरी उन्हनि जी ॻाल्हि कई आहे पर ॻाल्हि करण जो अंदाज़ ॾिसो इन्नल लज़ीना आमनू वल्लज़ीना हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह उलाइका यरजून रहमतल्लाह जीअं
कोई शिकायत खणी अचे साईं हे तुंहिंजे शागिर्द हे कम कयो आहे, पोइ वरी उस्ताद वरी हीअं करे हे मुंहिंजो शागिर्द, हे कारी, हे हाफ़िज़ क़ुरान, हे तहजुद गुज़ार, हे मुजाहिद, हे मुवाहिद, पोइ इहो अल्लाह से को इन रुजू कयो आहे। हाणे माना ॻाल्हि करण खां अॻु में उन्हनि जा अलकाब समझो था, ॻाल्हि अंदाज़ समझो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान जॾहिं नाज़िल कयो, जिन सहाबिन ते एतराज़ हो, अल्लाह सही उन जे रुजू जी ॻाल्हि करण खां अॻु में असहाबे रसूल खे अलकाब ॾींदे फरमाई इन्नल लज़ीना आमनू, बेशक उहे मोमिन। केर बाबा? ॾाढियां त चओ ये मोमिन केर हा? ॾाढियां चओ ये उहे हा जेके उन कारवाई में हा, ये उहे हा जेके उन, ये केर हा बाबा? ॾाढियां त चओ, थकल हो, ॾाढियां चओ इन्नल लज़ीना आमनू, बेशक उहे मोमिन, वल्लज़ीना हाजरू, यानी हिजरत करे आया मुहाजिर। अॻिते अल्लाह से फरमायो वजाहदू फी सबीलिल्लाह, अल्लाह जी राह में जिहाद कंदड़ मुजाहिद। मोमिन मुहाजिर मुजाहिद। हाणे अल्लाह से सहाबा जे रुजू के बयान तो करे, बयान करण को अग में सहाबा के अलकाब थो ॾे। ॻाल्हि में आई या न आई? इन्नल लज़ीना आमनू वल्लज़ीना हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह, अल्लाह से फरमायो बेशक मोमिन केर? ॻाल्हायो, ॾाढियां त चओ, मञण वारा ॻाल्हायो, सब न बाबा मञण वारा। इन्नल लज़ीना आमनू केर? वल्लज़ीना हाजरू केर? वजाहदू फी सबीलिल्लाह, अल्लाह जी राह में जिहाद कंदड़ मुजाहिद केर? सहाबा। फरमाई उलाइक यरजून रहमतल्लाह, ये अल्लाह जी रहमत में उम्मीद कन था। वल्लाहु गफूरुर रहीम, अल्लाह माफ करण वारो भी आहे, रहम करण वारो भी आहे। ऐं उन जी अलामत ई आहे। हाणे हे त उम्मीद कन था, इन आयत में सहाबा जे रुजू जो इस्बात आहे, सहाबा रुजू कयो, पर इहो माफ अल्लाह से कयो या न कयो, वो नबी साईं जो उन्हनि खे माल तक़सीम करे ॾियणो ॾसे थो त अल्लाह साईं उन्हनि जे इस्तिग़फार खे क़बूल कयो आहे। इतो हिकु ॻाल्हि साबित थई, दीन खे कमज़ोर करण जे लाइ उन्हनि ते तलवार हलाइण भी दीन आहे, उन्हनि ते अटैक करण भी दीन आहे। मूंखे ॻाल्हि समझ में नथी अचे, जेको नबी काफिर जे खिलाफ तलवार हलाए उन नबी के त वाह था चो, पर जेको मौलवी काफिर के खिलाफ रुगो जुबान तो हलाए जे दहशतगर्द आ। मैदान बदर में, मैदान उहद में, खैबर में, खंदक में, यरमुक में, तबूक में जेको पैगंबर काफिर के खिलाफ तलवार हलाए उनके तो वाह था चो, जेको अंबिया जो वारिस, जेको दीन जो वारिस, आलिम बामल, जेकरे कुफर के खिलाफ जुबान हलाए चौथा दहशतगर्द। कुफर के खिलाफ जुबान हलाइण दहशतगर्द। एक जिहाद बिसैफ तलवार सा, बी आहे जिहाद बिल लिसान। ये जे तलवार हलाइण तने भी हक आ, जे हे दहशतगर्दी आ तो तलवार तो ना वधिक दहशतगर्दी हो जाए। गाल समझ में आई या ना आई? अब आई तो गाल समझ में आई या ना आई? पो सहाबा जे पारों पवण इहो अल्लाह जो तरीको आहे या ना है? ॻाल्हायो। जॾहिं सहाबा जे मथों एतराज थियो, अल्लाह सही सॼी आयत में न कयामत जो जिक्र कयो, न पंहिंजी तौहीद जी ॻाल्हि कई, न मुस्तफा जी रिसालत जी ॻाल्हि कई, रब ॻाल्हि कई त सहाबा जी। इन्नल लज़ीना आमनू भी सहाबा, वल्लज़ीना हाजरू भी सहाबा, वजाहदू फी सबीलिल्लाह भी सहाबा। गोया के अल्लाह से आयत में 3 मरतबा सहाबा 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 कहिया। इन्नल लज़ीना आमनू केर? ॻाल्हायो, ॻाल्हायो। इन्नल लज़ीना आमनू केर? वल्लज़ीना हाजरू केर? वजाहदू फी सबीलिल्लाह केर? जने एतराज सहाबा ते थिंदो, पो त ॻाल्हि सहाबा जी कबी नी।
ईमान भी सहाबा जो दस्यो, रब हिजरत भी सहाबा जी दसी, रब जिहाद भी सहाबा जो दस्यो, एतराज जो सहाबा ते थियो। अल्लाह से टे मर्तबा सहाबा जो टे फजीलतूं दसी करे पो सहाबा जी गालू कई। पहिरियों ईमान, पो हिजरत, पो जिहाद, ये टई गालियों अल्लाह बयान करे। सहाबा जी इन खता के माफ करे छॾियो। सहाबा जी इन खता के अब गाल समझ में आई या ना आई? चीज़ें हे बेन के घट वध गालायन था, बेन के छो था गालायो, बेन के छो था गालायो? छा याद नाही, उलमा को बुधो नाही तो जॾहिं हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में, जॾहिं हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में मुशरिक वञन पिया मातम ते ना, ईद ते, छाते बाबा, ईद ते वञन पिया। आया हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के चयूं, चो हल भला असां सां। हजरत इब्राहिम न हलिया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ॻाल्हायो बाबा, न हलिया। हे हलिया विया ॿाहिरि, पेड़ कढियूं, हलिया विया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पयो फजालहुम जुदादन इल्ला कबीरन लहुम लअल्लहुम इलैहि यरजिऊन। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो आयो त बुत खाने में वञी सभिन के हीअं टुकर टुकर कई, सभिनी बुतन के भगई, टुकर टुकर कई। हे जो मोटी आया मातम को ना, ईद तो ये मोटी आया। कालू मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना इन्नहु लमिन ज़ालिमीन। के असांजे इलाहन सां ईअं कयो आहे, परेशान थिया। असांजे हिन बुत खाने में केर घिरियो आहे, के बुत भगा आहिनि, कंहिं भगा हा ॻाल्हायो। कालू समिअना फ़तन यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहीम। वो चयूं त हिकिड़ो नौजवान आहे जेको असांजे बुतन के घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, उनजो नालो इब्राहिम आहे। बुतन के घटि वधि आहे भी नौजवान, फ़तन यज़कुरुहुम आहे भी केर, ॻाल्हायो बाबा, आहे केर, नौजवान आहे। बुतन के घटि वधि ॻाल्हाए थो, आहे भी नौजवान। नौजवान को मेहणो त नाहे, हाँ नौजवान मेहणो नाहे, नौजवान का खता नहीं, नौजवान को जुर्म नहीं। अमल ॾिस, किरदार ॾिस ऐं उनजी सॼी ज़िंदगी जो मुतालो कर। उन्हनि चयो नौजवान आहे जेको असांजे बुतन खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, जेको असांजे बुतन खे। पोइ आया सिधो हज़रत इब्राहिम वटि। छो आया? ॿिए केॾे न पिया वञनि, हज़रत इब्राहिम ॾे छो आया? छो त इहो थो ॻाल्हाए न, ॿिया त नथा ॻाल्हाइनि। माना मुशरिकन के, मुशरिकन जे माबूदाने बातिला के ॻाल्हाइण इहा अंबिया जी सुन्नत आहे न। जेकॾहिं कंहिंजे खिलाफ ॻाल्हाइण दहशतगर्दी हुजे हा, कंहिंजे खिलाफ ॻाल्हाइण फिरका वारियत हुजे हा, कंहिंजे खिलाफ ॻाल्हाइण जेकॾहिं दीन जे खिलाफ हुजे हा, पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि जे बुतन खे ॻाल्हाए हा। ये जो मुशरिक मिली अबू तालिब वटि आया हा, तुंहिंजो भाइटो असांजे बुतन खे घटि वधि ॻाल्हाए, इनखे सम्झाए। आया हा न आया हा? छो आया हा? माना नबी से उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो न। पोइ इहो त नबीन जो तरीक़ो आहे, इहो क़ौम खे छो नथा ॿुधायो? काफ़िर जेको असहाबे मुहम्मद जो दुश्मन आहे, क़ुरान जो मुनकिर आहे, कलमे जो दुश्मन आहे, आज़ान जो दुश्मन आहे, निमाज जो दुश्मन आहे, मुहम्मदी तरीक़े जो दुश्मन आहे, उन जे खिलाफ तकरीर करणी अंबिया जी सुन्नत आहे। ये अंबिया जी छा आहे? ऐं हुननि नौजवान ॻाल्हाए थो। कालू समिअना फ़तन यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहीम। नौजवान आहे, वो ॻाल्हाए थो, केरु आहे? पोइ अॼु बि चवंदा आहिनि नौजवान, नौजवान को ॾो आजा अलाह कयो आहे न। ॻाल्हायो। हिकिड़ो जो 50 साल जो कुरानो निमाज़ न पढ़े ऐं नौजवान निमाज़ी हुजे त छा चइबो? हे कुरानो भलो आहे,
हे नौजवान ख़राब आहे छो चे हे क़ुरान आहे न हे नौजवान आहे इहो कहिड़ी ॻाल्हि आहे असांजे किरदार खे ॾिसो असांखे गैर आलिम खे पंहिंजो इमाम न बणायो आहे असांजी त इहा ई ॻाल्हि आहे इमाम इहो अथव साईं ॿेर वारा इमाम इहे अथव इमाम इहे अथव मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह इमाम आलो सुन्नत अल्लामा अब्दुल शकूर लखनवी मुसल्ले ते इमाम अथव ॿिया सभु असां मुकब्बिर आहियूं सॾियूं था अचो जेका ॻाल्हि असांजे मुर्शिद कई आहे बरहक जेका ॻाल्हि असांजे वलियन कई आहे अकाबिर कई आहे असलाफ कई आहे साईं ॿेर वारे कई आहे गादी हालेजवी शरीफ कई आहे अमरोड शरीफ कई आहे मौलाना शाह वलीउल्लाह कई आहे शाह अब्दुल अजीज कई आहे इमाम आलो सुन्नत अल्लामा अब्दुल शकूर लखनवी कई आहे बानिए दारुल उलूम देवबंद मौलाना मोहम्मद कासिम नारोतवी कई आहे असां सब मुकब्बिर आहियूं इमाम असांजा आहिनि इमाम असांजा हे त आलिम न आहिनि हे त आलिम न आहिनि जे तव्हांखे एतिराज़ आहे हिननि ते त हे आलिम न आहिनि त हे तालके जो सदर आहे हे सूबे जो सदर आलिम न आहिनि जे इहो तव्हांखे आड़ फाती आहे पोइ साईं हैदरी साहब तव्हांजो करोड़ो कयो उते त बहानो हो जवानी जो हे छोकरो आहे वरी जॾहिं अल्लाह से उनजी अच्छी दाढ़ी कई पोइ कहिड़ो बहानो हो जॾहिं हाणे वॾनि खे थो ॻाल्हाए अब आई होयो न होयो ॻाल्हायो तवज्जो ॻाल्हि इहा आहे तव्हांखे मञणो न आहे ॻाल्हि इहा आहे तव्हांखे मञणो एतिराज़ कर तूं नौजवान ते एतिराज़ कर सूबे जे सदर ते एतिराज़ कर ज़िले जे सदर ते तालके जे सदर ते एतिराज़ कर एतिराज़ चाहे त आलिम न आहिनि पोइ साईं हैदरी साहब कहिड़ो की उनखे मञियो ई उहे आलिम न हा चवंदे उहो छोकिरो हो न वरी अल्लाह जॾहिं अची दाढ़ी कई आहे त पोइ जे हाणे ते ॻाल्हाए थो सिधी ॻाल्हि आहे बाबा मञण जी ॻाल्हि इन्हनि वटि आहे कोन ॻाल्हि असां खोले कंदा आहियूं अल्लाह साईं जे नौजवाननि खां कमु वठे त रब जी मर्ज़ी आहे या न आहे हे को इएं थोरे था चवनि असांजे सूबे जो सदर आहे या ज़िले जो सदर आहे उहो इएं थोरे चयो हे मुंहिंजी फतवा आहे मुंहिंजे कढ अचो ईअं आहे छा बाबा चवनि था न साईं ॿेर वारनि फतवा ॾिनी अचो अब मुसल्ले ते इमाम आलिम भी है मुकब्बिर जे करे कोई मास्टर थे त नमाज थींदी न थींदी या एतराज थींदो त हे मास्टर मुकब्बिर आयो कीअं असां सब मुकब्बिर आहियूं इमाम असांजा इहे अकाबिर थई फतवा आलमगीरी 500 उलमा जी लिखल एक अजीम किताब है शाह वलीउल्लाह असांजो इमाम है शाह अब्दुल अजीज असांजो इमाम है शाह अब्दुल अजीज को बाद में इमाम इब्ने तैमिया असांजो इमाम है मौलाना गुलाम गौस हजारवी रहमतुल्लाह अलैह असांजो इमाम है मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह असांजो इमाम है इमाम आलो सुन्नत अल्लामा अब्दुल शकूर लखनवी रहमतुल्लाह अलैह असांजो इमाम है असां पंहिंजी ताबेदारी न रसी असां ताबेदारी रसी त साईं ॿेर वारनि जी रसी अब शियन के काफिरनि दस्यो न शियन के काफिर चयो अथई न जेकॾहिं हे सभु असां मुकब्बिर थी चवंदा बाबा हलो असांजे अकाबिन जेका ॻाल्हि कई आहे उहा सही कई आहे पोइ ॻाल्हि सम्झ में आई आहे न आई आलिम न आहिनि भला साईं हैदरी साहब उहो नंढड़ो आहे नौजवान आहे वरी अची ॾाढी थी वियो हाणे ॻाल्हाए थो बाबा सिधी ॻाल्हि आहे असांजी ॻाल्हि ते एतिराज़ हुजे एतिराज़ कयो फर्क़ इहो रहियो आहे असांजे जलसनि में अचो असांजे स्टेज ते तव्हांखे तकरीर मिलंदी कुफर जे खिलाफ़ पर कंहिंजे स्टेज ते तव्हांखे तकरीर मिलंदी उलमा जे खिलाफ़ अल्हम्दुलिल्लाह असां फिरके वारे त न सेखारी आहे फिरके वारियत आहे मुसलमान के मुसलमान सां विढ़ाइण इहा छा आहे ॻाल्हायो मुसलमान के मुसलमान सां विढ़ाइण फिरके वारियत मुसलमान के काफिर सां विढ़ाइण जिहाद आहे असांजे अकाबिर फिरके वारियत न जिहाद सेखारियो आहे अर्ज़ पियो कयां तवज्जो आया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि ऐं अची करे चयूं قالوا أأنت فعلت هذا بآلهتنا يا إبراهيم
छा ए असांजे बुतन था असांजे ठाकुरन था इहो कम तो कयो आहे? क़ाल बल फ़अलहू कबीरुहुम हाज़ा फ़सअलूहुम इन कानू यंतिक़ून। समझो टिकुंडे चयो अथई तो तकियो साबित थी वियो। कीअं? चई ॾिसो कई पाण चई इन्हनि जे वॾे कयो आहे, इन्हनि जे कंहिं कयो आहे तो तकियो साबित थी वियो। समझो एतिरा समझ में आयो? पाण बुत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भॻा हे जो अजी मथों पुॻा हे तो कयो आहे। पोइ हज़रत इब्राहिम छा चयो? चई इन्हनि जे वॾे कयो आहे। शियनि चयो त तकियो साबित थी वियो। कीअं? कई पाण पर हाई बुत ते इहो ई त तकियो आहे। हक़ीक़त हिकिड़ी हुजे ॿुधाइजे ॿी। पर हिन बेवकूफ़ खे क़ुरान जी कहिड़ी ख़बर? क़ुरान जी इबारत ते तवजो कयो त मां तव्हांखे सम्झायां। आलू अंत फअलत हाज़ा बिआलिहतना या इब्राहिम क़ाल बल फ़अलहू। तवज्जो, क़ाल बल फ़अलहू। इन फ़अलहू खां बाद में क़ुरान में तहां नज़र कंदो हिकिड़ो नंढड़ो काफ़ लिखियल आहे। नंढड़ो क़ाफ़। इहो काफ़ छा आहे? इहा काफ़ आहे जवाज़ वक़ुफ़ जी अलामत आहे। जवाज़ वक़ुफ़ जी अलामत आहे माना इते वक़ुफ़ कबो। इते छा कबो? क़ाल बल फ़अलहू वक़ुफ़ कबीरुहुम हाज़ा फ़सअलूहुम इन कानू यंतिक़ून। हाणे वक़ुफ़ जे मटाइण सां माना मटिजी वेंदी आहे। वक़ुफ़ जे मटाइण सां माना सम्झो था अलाए कोन। वक़ुफ़ माना बीहण ख़ामोश थियण। वक़ुफ़ जे मटाइण सां माना मटिजी वेंदी आहे। हिकिड़ो शागिर्द हुनखे मथे में सूर पियो। उस्ताद खे चवंदी मूंखे मोकल लिखी ॾियो। हे पटे वारो दर ते बीठो आहे मूंखे चिठी लिखी ॾियो त मां हुनखे ॾियां उहो मूंखे छॾे। उस्ताद पर्ची ते लिखियो रोको मत जाने दो। हेठों दस्तखत करे छॾी अबाए वञ तोखे इजाज़त आहे। छा लिखियल हो? रोको मत जाने दो। उर्दू समझंदा हो? चिठी खणी आयो दरवाजे ते पटे वारो वेठो हुनखे ॾेखारियईं उस्ताद मूंखे मोकल ॾिनी हाणे छॾ त मां वञा। ॾेखार त सही न ॾेखारे। चवंदो रोको मत जाने दो। उन चयो बाबा इहो वक़ुफ़ अॻियो छो थो करे? मत खां बाद में वक़ुफ़ आहे। रोको मत वक़ुफ़ आहे। जाने दो चई न वक़ुफ़ मत खां अॻ में आहे। रोको हिते वक़ुफ़ मत जाने दो। हाणे माना मटिजी वई नी। वक़ुफ़ जे मटिजण सां माना ॻाल्हायो। वक़ुफ़ जे मटिजण सां माना मटिजी वई। हे आम मुस्लमाननि खे धोखो ॾींदा आहिनि। क़ाल बल फ़अलहू कबीरुहुम हाज़ा फ़सअलूहुम इन कानू यंतिक़ून। इते वक़ुफ़ न करे चवंदा आहिनि कयो आहे इन्हनि जे वॾे। इन्हनि खां पुछो जे इहे ॻाल्हाइनि था। हाणे वक़ुफ़ जो थींदो क़ाल बल फ़अलहू कयो आहे इन्हनि खे। जंहिं कयो आहे कंहिं कयो आहे इहा वज़ाहत न आहे। वक़ुफ़ करे कबीरुहुम हाज़ा इन्हनि जो वॾो इहो आहे पुछो जे ॻाल्हाइनि था। हाणे इतां तकियो साबित थियो। हिकु ॻाल्हि इहा सम्झो। इहा ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन। इते वक़ुफ़ आहे। क़ाल बल फ़अलहू कयो आहे उन्हनि खे। जंहिं बि कयो आहे इहा वज़ाहत न आहे। वक़ुफ़ करे अॻियो आहे कबीरुहुम हाज़ा फ़सअलूहुम इन कानू यंतिक़ून। वॾो इन्हनि जो इहो अथव जे ॻाल्हाइनि था त पुछो। हिकु ॻाल्हि इतां तकियो साबित न थियो। वरी ॿी सूरत क़ौफ़ छा आहे? वक़ुफ़ जाइज़ आहे न। वक़ुफ़ जाइज़ आहे। पोइ जवाज़ में ईअं हूंदो आहे त वक़ुफ़ कयो तॾहिं बि ठीकु आहे वक़ुफ़ न कयो तॾहिं बि ठीकु आहे। हाणे वक़ुफ़ कबो त उहा सूरत इहा ई जेका मूं अव्हांखे ॿुधाई। ॿियो आहे वक़ुफ़ न कजे। क़ाल बल फ़अलहू कबीरुहुम हाज़ा फ़सअलूहुम इन कानू यंतिक़ून। इते सम्झो कयो आहे इन्हनि जे वॾे। कयो आहे इन्हनि जे इहे ॻाल्हाइनि था त हुननि खां पुछोनि जे ॻाल्हाइनि था। हाणे हिकु हूंदी आहे शर्त ॿी हूंदी आहे जज़ा। इन ॻाल्हि खे सम्झो। जज़ा साबित तॾहिं थींदी आहे जॾहिं शर्त साबित थिए। जॾहिं शर्त साबित न थींदी त जज़ा साबित। जीअं सम्झो अगरि जे मूं हिन खे घटि वधि ॻाल्हायो आहे त पोइ मां ॾोही
समझो था ये ब जुमला आहिनि जे मूं हिन खे घटि वधि ॻाल्हायो आहे इहो हिकिड़ो जुमिलो आहे ॿियो जुमिलो कहिड़ो आहे त पोइ मां ॾोही इहो ॿियो जुमिलो आहे हाणे इहो ॾोही मां साबित तॾहिं थींदुसि जॾहिं ॻाल्हायो साबित थिए जॾहिं ॻाल्हायो जे हिन खे मूं ॻाल्हायो आहे त पोइ मां ॾोही जॾहिं ॻाल्हायो ई न आहे त ॾोही बि ॻाल्हायो ॾोही बि न आहे इन्हनि जे वॾे कयो आहे जे इहे ॻाल्हाइनि था हाणे हो ॻाल्हाइनि था त हिननि जे वॾे बि ॻाल्हि सम्झ आई अलाए कोन आई ॻाल्हि सम्झ आई न आई इन्हनि जे वॾे कयो आहे जे इहे ॻाल्हाइनि था त पुछो हाणे जे इहे ॻाल्हाइनि था इहो शर्त आहे हे जज़ा हेॾे आहे हाणे इन्हनि जे इहे ॻाल्हाइनि था ॻाल्हायो जॾहिं ॻाल्हाइनि ई नथा शर्त न पाई वई त जज़ा बि इन्हनि जे वॾे बि ॻाल्हि सम्झ आई या न आई हिकु ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि वरी इहा आहे त काथे काथे इहो हूंदो आहे जो जुमिले में हक़ीक़त में ख़बर हूंदी आहे बज़ाहिर ख़बर हूंदी आहे पर हक़ीक़त में उनजो इनकार हूंदो आहे जिन चइबो न आहे हाज़िर वॾो मोतबर माण्हू आहे माना मोतबर ॻाल्हि सम्झ आई या न आई चइबो न आहे वॾो रहिस माण्हू आहे न साईं माना रहिस हा साईं आहे बि तूं मोतबर माना मोतबर आहे कंधार साईं वॾो फने खान आहे माना फने खान ॻाल्हि सम्झ आई या न आई पोइ हिते इहे जुमिला हूंदा आहिनि अॻे खे शर्मसार करण जे लाइ जीअं मां तव्हांखे क़ुरान मजीद मां अहिड़ो मिसाल ॾियां अल्लाह तबारक व तआला सूरह अल्लाह तबारक व तआला सूरह दुखान जे अंदर कहिड़ी सूरत बाबा सूरह दुखान जे अंदर अल्लाह तबारक व तआला आखिर में एक गाल कही है जहन्नमिन के बारे में तवज्जो है अल्लाह सही जहन्नमिन के बारे में हीअं कयो आहे खुदूहु फातिलूहु इला सवाइल जहीम पकड़ियो इनखे खुदूहु पकड़ियो इनखे फातिलूहु इला सवाइल जहीम जहन्नम जे विच में वठी वञोसि कंहिंखे जहन्नमी खे सम्झो था ॻाल्हि खे ऐं अॻिते अल्लाह से फरमायो सुम्म सुब्बू फौक़ रासिही मिन अज़ाबिल जहीम इन जे मथों गरम पानी अज़ाब वारो हारियो इन जे मथे जे मथों इहो कंहिंजी ॻाल्हि आहे जहन्नमी जी ॻाल्हि आहे न ज़ुक चख अज़ाब खे चख इन्नक अंतल अज़ीजुल करीम बेशक तू इज्जत वारो आहे जबरदस्त आहे चख अज़ाब खे चख हाणे छा वो जहन्नमी वाकई इज्जत वारो आहे वाकई वो जबरदस्त आहे पोइ अल्लाह से इते जो चयो आहे त माना उनखे शर्मसार करण जे लाइ न त इते बि ईअं ई आहे क़ाल बल फ़अलहु कबीरुहुम हाज़ा फसलुहुम इन कानू यंतिकुन जे इहे ॻाल्हाइनि था इन्हनि जे वॾे कयो आहे इन्हनि खां पुछोनि माना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे शर्मसार करे थो माना ॻाल्हाइनि ई कोन था त कंदा कीअं जॾहिं ॻाल्हाइनि ई कोन था त कंदा कीअं जे करे न सघंदा त पोइ माबूद कीअं थिया इलाह कीअं था हज़रत इब्राहिम त उनखे शर्मसार करे थो तो तकियो साबित थियो हिकु ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा जुमिलो छा आहे क़ाल बल फ़अलहु कबीरुहुम इन्हनि जे वॾे कयो आहे इन्हनि खां पुछोनि हाणे इहो कमु कयो कंहिं हुयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नी पोइ छा चई इन्हनि जे वॾे कयो आहे कंहिंजे वॾे बुतनि जे ठीकु आहे हाणे बुत त बुत थिया हज़रत इब्राहिम त इंसान आहे न चाहे बाबा इंसान आहे अशरफुल मखलूकात आहे अशरफुल मखलूकात में भी आला तरीन जमात अंबिया में शामिल है जलील कदर पैगंबर है तो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम बुतन खां इज्जत में अज़मत में शान में शौकत में मर्तबे में वडो आहे या नहीं आहे न वो हजरत इब्राहिम जो इन्हनि बुतन जे वडे कयो आहे हजरत इब्राहिम बुतन खां शान में भी वडा ऐं मकाम में भी वडा मर्तबे में भी वडा त कबीर हम त सच्चा न तकियो साबित कीअं थियो तकियो कुरान में साबित न आहे तकिए वारो इस्लाम सां उनजो कोई ताल्लुक न आहे कुरान सेखारियो आहे हक़ ॿुधाए उन ते डटजी करे कटजण सेखारियो आहे तकिए जो इस्लाम सां कोई वास्तो कोन्हे अब गाल समझ में आई या ना आई
हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो उन्हनि जा बुत भॻा जे अॼु कोई मौलवी कंहिंजा वञी कुझु पटे हा बुत या ट्रिकुंडा चवंदा आहिनि शरारत कई अथई पोइ नबी जो ईअं कयो त छा उहा शरारत हुई? ॻाल्हायो मुसलमानो कुफर जे खिलाफ़ मैदान ते अचण जिहाद आहे। असां फ़क़त इहो मुतालबो कयूं था हिन वक़्त तव्हांखे ॿी का बि दावत नथा ॾियूं फ़क़त इहा आहे अचो जेको असहाबे रसूल जो दुश्मन आहे उनखां बाइकाट कयो उनखां सलाम कलाम ख़त्म आहे ताल्लुक रिश्तो नातो ख़त्म आहे वाज़े अल्फाज में इहो ऐलान कयो जेको सहाबा जो न आहे उहो असांजो। ॻाल्हायो बाबा असांजी ॻाल्हि सम्झ में आई या न आई? पोइ सिपाही साहबा जो साथ ॾींदव सिपाही साहबा जो साथ ॾींदव सहाबा इकराम जो साथ ॾींदव न ॾींदव? थकिजी पिया हो जा थकिजी पिया हो सिपाही साहबा जो साथ ॾींदव न ॾींदव? पंहिंजनि घरनि ते झंडा हणंदव? बाबा असांजो ॿियो कोई बि इख़्तिलाफ़ कोन्हे को के मुसलमान सां असांजो इख़्तिलाफ़ न आहे। हे सिपाह जमियत इहे जहिड़ा या फ़िरका वारियत आहे मुसलमान के मुसलमान सां विढ़ाइण नफ़रत ॾियण या फ़िरका वारियत जा क़ाइल असां न आहियूं असां आहियूं जिहाद जा क़ाइल। अचो पंहिंजे क़ौम खे कुफर जे खिलाफ़ उभारियो ऐं कुफर जे खिलाफ़ मुक़ाबले में अचो। ॾिसो त सही रावलपिंडी जे अंदर कुरान मजीद खे जलायो वियो हिकु न 3500 कुरान जलाया विया। रावलपिंडी जे अंदर मस्जिद के नजरे आतिश कयो वियो। रावलपिंडी जे अंदर मदारिस ते चढ़ाई करे अल्लाह जे घर ते चढ़ाई करे मासूम बच्चन के ज़िबा कयो वियो। अगे जेके असां के दहशतगर्द चवंदा हा फसादी चवंदा हा तकरीब कार चवंदा हा अॼु इन वाक़े खां बाद में बच्चे जी ज़ुबान ते इहो नारो आहे त सिपाही सहाबा जिंदाबाद आहे। जेको कुरान साड़े छा वो मुसलमान आ? ॻाल्हायो बाबा जेको मस्जिद साड़े छा वो मुसलमान आ? जेको मासूम बच्चन के ज़िबा करे छा वो मुसलमान आहे? छा हज़रत हुसैन जो इहो तरीक़ो हो? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अचो असांजो साथ ॾियो। हे उहा जमात आहे जंहिं जमात जा अॻवान असांजा असलाफ असांजा अकाबिर जेके नाला खणी मूं अव्हां खे ॿुधाया असां कंहिं ॼट जाहिल जे पोयों न आहियूं असां सभु साईं बेर वारनि जे पोयों आहियूं। साईं बेर वारनि वाज़े चयो हो त सिपाही सहाबा मुंहिंजी जमात आहे मां ठाही आहे तॾहिं असां साईं बेर वारनि जा ताबेदार आहियूं। साईं हैदरी शहीद रहमतुल्लाह अलैह खे 2 दफ़ा साईं पंहिंजो मेंबर ॾिनो अबा ॾिनई न ॾिनई? ॻाल्हायो ॾिनई न ॾिनई? ऐं तमामु अकाबिरनि सिपाही सहाबा जो जेको मौक़िफ़ आहे वो इहो आहे त सहाबा जो दुश्मन मुसलमान न आहे। इहा का असांजी ॻाल्हि त न आहे इहा कंहिं ॿिए जाहिल जी ॻाल्हि त न आहे इहा ॻाल्हि आहे उलमा जी इहा ॻाल्हि आहे अकाबिर जी इहा ॻाल्हि आहे असलाफ जी ऐं असां इहो अज़म करे चुका हूं जेसि ताईं जान जे अंदर जान आहे असां साईं बेर वारनि जे रस्ते खां पोइते न हटंदासीं। साईं बेर वारनि जी वाज़े तकरीर आहे त शियत जो इस्लाम सां कोई ताल्लुक न आहे। रिश्तो नातो ख़त्म कयो उन सां मोहब्बत प्यार ख़त्म कयो ऐं सिपाही सहाबा मुंहिंजी जमात आहे मां ठाही आहे असां साईं बेर वारनि जा ताबेदार आहियूं तॾहिं सहाबा जा गुलाम आहियूं। तमाम साथी साथ ॾींदव पंहिंजनि घरनि ते झंडा हणंदव सहाबा जो दिफ़ा कंदव दुश्मनाने सहाबा खां बाइकाट कंदव चओ जेको सिद्दीक़ जो न आहे उहो असांजो। ॾाढा त चओ थकिजी पिया हो छा? हे सॼो ॻोठ ॿुधे ॾाढा चओ जेको सिद्दीक़ जो न आहे उहो असांजो। हे क़ुरान असां ताईं पहुचाइण वारा केरु? सभु न मञण वारा। ॾिसो असां कौम के सहाबा जी तस्वीर पढ़ाईंदासीं इंशाअल्लाह मुस्तक़बिल में भी काई ताकत सहाबा जे मोहब्बत के इन अवाम जे दिलनि में खत्म न करे सघंदी। असां बच्चे के सहाबा जी तस्वीर पढ़ाए करे इंशाअल्लाह सुन्नी कौम जो बच्चो असां सहाबा जो पक्को
आशिक बनाईंदासीं। हे कुरान असां ते पहुचाइण वारा केर? सब सब न मञण वारा, रुगो मञण वारा न, सहाबा ते कटजण वारा ॻाल्हायो। ॾाढा चओ हे कुरान सचो कहंदसि, कलमो सचो कहंदसि, आज़ान सची कहंदसि, निमाज़ सची कहंदसि, मुस्तफ़ा जो नालो प्यारो कहंदसि, मुस्तफ़ा जी सीरत कहंदसि, मुस्तफ़ा जी सूरत कहंदसि। ॾाढा चओ न, ॾाढा चओ, ॾाढा चओ, ॾाढा चओ, जुरत सां, गैरत सां। तहांजो आवाज़ मां ॻोठ खे ॿुधाइण चाहियां थो, मुंहिंजो न, मुंहिंजो त ॿुधनि था। तहांजो आवाज़ बि हे ॻोठ ॿुधे। ॾाढा चओ, असां नौकर कंहिंजा, असां मुरीद कंहिंजा, असां परवाना कंहिंजा, असां आशिक कंहिंजा, असां ताबेदार कंहिंजा, असां सिपाही कंहिंजा। वाइदो साथ ॾींदव, पंहिंजनि घरनि ते झंडा हणंदव। ॾिसो ॿ टे हथ था मथे कनि, ॿ टे ड्रिजो था जा, जेके ड्रिजो था भल हेठि कयो, बाक़ी जेके जुरत वारा हो ॿई हथ मथे करे चओ सहाबा जी गुलामी जो झंडो हणंदासीं। यूनिट बणाईंदव, सहाबा जे अज़मत जा नारा हणंदव, सहाबा जो दिफ़ा कंदव, दुश्मनाने सहाबा को बाइकाट कंदव। चओ जेको सिद्दीक जो न आहे उहो असांजो, जेको फारूक जो न आहे उहो असांजो, जेको उस्मान जो न आहे उहो असांजो, जेको अली जो न आहे उहो असांजो, जेको सहाबा जो न आहे उहो असांजो।